Hello dear students, welcome on Chetan Efforts YouTube channel. त प्यारा शागिर्दो तव्हांखे चेतन एफर्ट्स यूट्यूब चैनल ते भलीकार। त प्यारा शागिर्दो अॼु असां स्टार्ट करण लाइ वञूं पिया क्लास 10 जो यानी सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारनि जी सीरीज़ आहे ऐं उन में क्लास 10 जो इंग्लिश किताब जंहिंजो असां यूनिट पढ़ंदासीं ॿियो नंबर द वॉइस ऑफ कैल। ओके, यानी हिकु ईमानदार सचार दानहा अकुलमंद खलीफ़ो। ओके, त अचो त इन लेसन खे असां डिटेल में पढ़ूं। त पहिरीं ने मां तव्हांखे मुख़्तसर हिकिड़ी कहाणी ॿुधाए वठां। द वॉइस ऑफ कैल माना हिकु ईमानदार सचार ॾाहो दाना खलीफ़ो। इन जी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे। हीउ हिकिड़ो खलीफ़ो हूंदो आहे, बगदाद में रहंदो आहे ऐं बगदाद जी घिटियुनि में राति जो घुमंदो आहे त जीअं माण्हुनि जा मसाइल आहिनि उन्हनि जी ख़बर पई सघे। हिकु दफ़ा छा थींदो आहे, हिकिड़ो इन वटि कोर्ट में इन जी ओताक ते या इन जी कोर्ट ते हिकिड़ो फ़ैसिलो ईंदो आहे ऐं फ़ैसिले में जेके ॿ माण्हू ईंदा आहिनि ऐं उन्हनि जे विच में हिकिड़ो घोड़ो हूंदो आहे ऐं हू ॿई घोड़े ते उन्हनि जो पाण में तकरारु हूंदो आहे। हिकिड़ो सुठनि कपिड़नि में अमीरज़ादो माण्हू हूंदो आहे, सुठो शहरी हूंदो आहे, ॿियो हिकिड़ो मंडो माना पिनणो जेका फ़क़ीर हूंदो आहे। फ़क़ीर चवंदो आहे त घोड़ो मुंहिंजो आहे ऐं शहरी चवंदो आहे त घोड़ो मुंहिंजो आहे। पोइ उन्हनि जो मसइलो जेका हल थींदो आहे अहिड़े हवाले सां हिते उन्हनि ॿिन्हिनि जी ॻाल्हि आहे ऐं अहिड़नि मसइलनि खे कीअं हल थो करे जेका वाइस जेका ईमानदार अकुलमंद जेका ख़लीफ़ो पंहिंजी अकुलमंदी सां पंहिंजी सियाणप सां इन मसइले खे बिल्कुलु जेका थोड़नि लफ़्ज़नि में ऐं हिकिड़े थोरे तजुर्बे सां हल करे थो। अचो त इन खे पढ़ूं। त प्यारा शागिर्दो द वॉइस कैल्फ यानी हिकु ईमानदार अकुलमंद दाना ख़लीफ़ो। द कैल्फ हारून रशीद, उनजो नालो छा हो? हारून रशीद वॉज नोन एंड रिस्पेक्टेड फॉर हिज जस्टिस एंड विज़डम। चए थो जेका ख़लीफ़ो हारून रशीद जेका ॼातो ऐं सुञातो वञे थो पंहिंजी अदुल ऐं इंसाफ़ जे करे। एट नाइट राति जो ही वुड डिस्क्यूज़ हिमसेल्फ एज कॉमन मैन एंड गो थ्रू द स्ट्रीट ऑफ बगदाद। राति जो ही ग़रीबाणो लिबास पाईंदो हो ऐं बगदाद जी घिटियुनि में घुमंदो हो। ही वुड मिगल विथ द कॉमन पीपल। ही मिलणु चाहींदो हो आम माण्हुनि सां इन ऑर्डर टू गेन फर्स्ट हैंड ऑफ देयर डिफ़िकल्टीज़ एंड प्रॉब्लम। ही माण्हुनि जा मसइला तजुर्बो या मुशाहिदो करणु चाहींदो हो माण्हुनि जे मसइलनि मसाइलनि जो। ओके, उन खां पोइ आहे वन डे हिकु ॾींहुं when he was holding court, जॾहिं ही कोर्ट में जेका कोर्ट में फ़ैसिलो करे रहियो हो, टू मेन were brought before him। इन ख़लीफ़े जे साम्हूं ॿ माण्हू आंदा विया। one of them was well dressed। चए त उन्हनि मां हिकु माण्हू जा सुठा कपिड़ा एंड appeared ऐं लॻो पिए टू बी ए वेल टू डू रिस्पेक्टेड सिटीज़न, हिकु सुठो शहरी लॻो पिए। while the other जॾहिं त ॿियो seemed to be a beggar, हिकु फ़क़ीर लॻो पिए। बिकॉज ही वॉज इन रैंक, छाकाणि त इन जा कपिड़ा जेके रैक्स माना जेके उन जा टुटल फुटल कपिड़ा पातल हुआ। दीस टू मेन वर होल्डिंग बिटवीन देम। इहे ॿई माण्हू उन ख़लीफ़े जे आॾो आंदा विया माना ख़लीफ़े वटि फ़ैसिलो करण जे लाइ आंदा विया। ऐं ब्यूटीफुल वाइट हॉर्स, ठीकु आहे, त उन्हनि ॿिन्ही माण्हुनि जे विच में हिकिड़ो ब्यूटीफुल माना ख़ूबसूरत जेका वाइट कलर जो घोड़ो बि आंदो वियो। उन खां पोइ द काज़ी अप्रोच, काज़ी जेका गुज़ारिश कई अप्रोच कई द कैल्फ एंड सेड टू हिम। जेका ख़लीफ़े खे चयो, काज़ी जेका हूंदो आहे उन खे ॿिन्ही खे अदालत में कोर्ट में उन जेका फ़ैसिला करण वारी जेका जॻह आहे हुते वठी आयो ऐं ख़लीफ़े खे चयो, ओ लीडर ऑफ फैथफुल, ओ फ़ैसिलो कंदड़, ओ ईमानदार फ़ैसिलो कंदड़ या सचार, ओ सचाई जो फ़ैसिलो कंदड़, ओ सचाई जा अॻवान। आई हैव ब्रॉट बिफोर यू ए डिस्प्यूट। मूं तव्हांजे आॾो हिकु मसइलो आंदो आहे विच आई कुडंट सेटल, जंहिंखे आऊं सेटल करे नथो सघां। इट इज़ डिफ़िकल्ट केस, इहो ॾुखियो मसइलो आहे। बट आई एम सर्टेन, मूंखे यकीन आहे दैट विथ यूअर नॉलेज, तव्हांजी ॼोण जे हिसाब सां तव्हांजी मालूमात ऐं विस्डम सियाणप जे हवाले सां अकुलमंदी जे हवाले सां यू विल प्रोनाउंस जस्ट डिसीशन। तव्हां इन मसइले खे सुठे नमूने निबेरे सघो था, हल करे सघो था। वट्स डिस्प्यूट, चाहे मसइलो? आस्क द कैल माना ख़लीफ़े पुछियो। दीस टू मेन, इहे ॿई माण्हू हियर आर फाइटिंग ओवर दिस हॉर्स। इहे ॿई माण्हू हिन घोड़े ते विड़ी रहिया आहिनि। माना हुन कंहिं चयो
काज़ी चयो, कंहिंखे चयो? ख़लीफ़े खे चयो। ख़लीफ़ो कहिड़ो? राशिद, हारून रशीद खे चयो त ही ॿई माण्हू घोड़े ते विढ़ी रहिया आहिनि। ईच वन ऑफ देम क्लेम, ऐं ॿई माण्हू हिक ॿिए ते इल्ज़ाम हणनि पिया, क्लेम माना इल्ज़ाम, एंड सवेयर, ऐं कसम खाइनि पिया। हू थो चए ख़ुदा जो कसम घोड़ो मुंहिंजो आहे, हू थो चए ख़ुदा जो कसम घोड़ो मुंहिंजो आहे, देट दिस हॉर्स इज़ हिज। ॿई कसम खणनि पिया, हू थो चए घोड़ो मुंहिंजो आहे, ख़लीफ़ो तो शहरी तो चए घोड़ो मुंहिंजो आहे, ऐं मंडो जेका फ़क़ीर हू थो चए घोड़ो मुंहिंजो आहे। स्टेप फॉरवर्ड, जेका सिधनि लफ़्ज़नि में, द कैल्फ ऑर्डर द वेल ड्रेस्ड मैन, हुकम कयो, जेका वेल ड्रेस्ड माना जेका जंहिंजा सुठा कपिड़ा, जेका शहरी माण्हू खे, सुठे शहरी खे चयो, एंड लेट्स हियर व्हाट्स यू हैव टू से, तव्हां छा था चओ, तूं छा थो चई हिन घोड़े जे हवाले सां। द मीन सेड द कैल्फ, उन माण्हू ख़लीफ़े खे चयो, ओ लीडर ऑफ फेथफुल, ओ सचाई जा फ़ैसिला कंदड़, ओ सचाई जा फ़ैसिला कंदड़, सभिनी जे हक़ जा फ़ैसिला कंदड़। आई बेग टू बिलीव, ऐं तव्हांखे हिकिड़ी बिलीव, जेका आई बेग टू बिलीव, मूं ते एतबार कयो, मूं ते एतबार कयो, दैट वाट एवर आई से इन यूअर प्रेजेंस, त मां तव्हांजी मौजूदगी में जेको कुझु चवंदुसि, मां तव्हांजी मौजूदगी में जेको कुझु चवंदुसि, शैल बी द ट्रुथ, उहो यकीन कयो सच हूंदो। दिस अहेड ऑफ मी, नो दिस मॉर्निंग, उन सुबुह वैन आई वाज़, चए थो माना जंहिं ॾींहुं मसइलो थियो हो, हाणे इहा ॻाल्हि कंहिंखे पियो ॿुधाए, कैल्फ खे ॿुधाए पियो, केरु पियो ॿुधाए? वेल ड्रेस माना जेको शहरी जेका सिटीज़न हो, उहो ॿुधाए पियो कंहिंखे? उनखे पंहिंजे ख़लीफ़े खे ॿुधाए पियो। चए थो जॾहिं हिकु सुबुह आउं जॾहिं अची रहियो हुयुसि, वैन आई वॉज़ राइटिंग टू द सिटी, ऐं शहर ॾांहुं अची रहियो हुयुसि, आई सा दिस बेगर, मूं हुन फ़क़ीर खे ॾिठो, लिम्पिंग अलॉन्ग द अहेड ऑफ मी, मुंहिंजे साम्हूं इन खे मूं मंडकाईंदे ॾिठो, लंगड़ाईंदे ॾिठो, ऑन हियरिंग द साउंड ऐं ऑफ माई हॉर्स हूफ्स, हिन मुंहिंजे घोड़नि जे पेरनि जो आवाज़ु ॿुधी, ही टर्नड अराउंड एंड मैंशन टू मी टू स्टॉप, ही मुंहिंजे चौधारी फिरी आयो, मुंहिंजे साम्हूं आयो ऐं मूंखे रोकियो। आई पुल्ड द रेन्स ऑफ माई हॉर्स, मूं पंहिंजे घोड़े जूं जेके लगाम जूं जेके लगाम छिकियो, एंड ही बेग्ड मी, माना मूं मुंहिंजे घोड़े खे लगाम छिकी उनखे बीहारियो। ही बेग्ड मी, हिन मूंखां गुज़ारिश कई, टू गिव हिम राइड अप टू द सिटी गेट, हिन मूंखे चयो त मूंखे शहर जे गेट ते खणी हलो। ही वॉज़ लेम, ही लंगड़ो हो, आई फील्ड सॉरी फॉर हिम, मूंखे इन ते ॾिसी जेका रहम थियो, अफ़सोस थियो, सो आई पुल्ड हिम अप बिहाइंड मी, मूं इन खे मुंहिंजे पोयां विहारियो, ऑन द हॉर्स, घोड़े ते, वैन वी रीच द सिटी हो गेट, जॾहिं असां शहर जे गेट ताईं पहुतासीं, आई स्टॉप्ड ऐं बीठसि, एंड टर्न राउंड टू हेल्प हिम गेट डाउन, ऐं इन खे लाहिण में इन जी मदद कई। ही रिफ्यूज़ टू डिसमाउंट, हिन जेका लहण खां इनकार करे छॾियो। आई वॉज़ पज़ल्ड, मूंखे तमामु घणी परेशानी थी, एंड जेंटली टोल्ड हिम टू गेट डाउन, मूं इन खे नरमी सां चयो, जेंटली माना नरमी सां चयो त यार तव्हां हेठि लही वञो, वी हैड रीच द सिटी गेट, असां शहर जे गेट ताईं पहुची विया आहियूं। ही सेड वाई शुड आई गेट डाउन, ऐं छो लहां, आई गेव यू अ राइड, मूं तोखे हलाइण लाइ ॾिनो हो, एंड नाउ यू वांट टू रॉब मी, हाणे तूं मूंखां फुरणु चाहीं थो, ऑफ माई हॉर्स, मुंहिंजो घोड़ो। देन द बेगर, उन खां पोइ फ़क़ीर लिम्प्ड फॉरवर्ड एंड सेड, मुंहिंजे साम्हूं मंडकाईंदो आयो ऐं मूंखे चयो, ओ लीडर ऑफ फेथफुल, हिन जी ॻाल्हि ख़तमु थी, इन जी अमीरज़ादे जी ॻाल्हि कैल्फ जे अॻियां ख़तमु थी, ऐं उन खां पोइ वरी बेगर जेका मंडकाईंदो आयो, ओ लीडर ऑफ फेथफुल, ओ फ़ैसिलो कंदड़, यू आर द हेल्पर एंड गार्डियन ऑफ द पुअर, तव्हां रहनुमाई कंदड़ आहियो ग़रीबनि जी, यू आर द वाइस, तव्हां ख़लीफ़ा आहियो, एंड वाइस एंड जस्टिस कैल्फ, तव्हां हिकु सचार ईमानदार ख़लीफ़ा आहियो। हैव पिटी ऑन मी, तव्हांखे जेका मूं ते रहम नथो अचे, एंड सेव मी, तव्हां मूं ते रहम कयो, एंड सेव मी, ऐं मूंखे बचायो, द क्यूरली एंड इनजस्टिस, चए थो ज़ुल्म सां एंड नाइंसाफ़ी खां, ऑफ दिस रिच मैन, इन अमीर माण्हू जी। आई कैन स्वेयर, ऐं कसम खणां थो, दैट दिस हॉर्स बिलोंग टू मी, ही घोड़ो मुंहिंजो आहे। यू मस्ट बी थिंकिंग, तव्हां सोचो, तव्हां सोचियो, तव्हां सोचियो, लाइक एवरीबॉडी, हर माण्हू वांगुरु, इल्स इन दिस कोर्ट, इन कोर्ट में, हाउ ए बेगर लाइक मी कैन अफोर्ड टू पे एंड कीप सच फाइन हॉर्स, त कीअं को हिकु पिनण वारो फ़क़ीर जेका एॾे महांगे जेका सुठे घोड़े खे रखे सघे थो। इट इज़ बिकॉज ऑफ यू, इन जे करे हॉर्स दैट आई एम इन रैग्स, छाकाणि त मुंहिंजा टुटल कपिड़ा पातल आहिनि,
माना तव्हां सोचो था त हिकु टुटल फुटल कपिड़ा फाटल माण्हू फ़क़ीर अहिड़ो घोड़ो कीअं थो रखी सघे। वट एवर मनी आई हैड, मूं वटि जेके कुझु पैसा हुआ, आई स्पेंड, मूं खपाए छॾिया ऑन दिस हॉर्स, इन घोड़े ते, दिस मॉर्निंग, अॼु सुबुह। हाणे सुबुह वारी ॻाल्हि ही पियो करे, पहिरीं हुन शहरी कई, चयो त दिस मॉर्निंग, इन सुबुह, एज़ आई वॉज कमिंग टू द सिटी ऑन माई हॉर्स, जीअं आउं पंहिंजे घोड़े ते शहर अची रहियो हुउसि, आई नोटिस्ड, मूं नोट कयो, दिस मैन वॉकिंग अलॉन्ग द रोड, हीउ माण्हू शहर रोड जे जेका भरिसां हली रहियो हो। वैन आई केम क्लोज टू हिम, जॾहिं आउं हुनजे वेझो आयुसि, ही स्टॉप मी, हिन मूंखे रोकियो, एंड रिक्वेस्टेड टू लैंड हिम माई हॉर्स, ऐं मूंखे पंहिंजे घोड़े ते चढ़ण जे लाइ हिन रिक्वेस्ट कई। फॉर, तंहिं लाइ ही वॉज इन ग्रेट हरी, ही तमामु घणो तकिड़ो हो, टू रीच द सिटी, शहर ताईं पहुचण जे लाइ, ऑफ हॉर्स, ऑफ कोर्स, तंहिं लाइ आई कुडेंट लीड माई हॉर्स टू द कंप्लीट स्ट्रॉन्गर, तंहिं लाइ मूं सोचियो त आउं पंहिंजे अजनबी जे हवाले सां पंहिंजो पूरो घोड़ो कीअं कयां, या कुॾाए या ॾियां हा। इनस्टीड, उन जे बदिरां आई लेट हिम राइड माई हॉर्स, मूं हुनखे पंहिंजो घोड़ो हलाइण ॾिनो। वाइल आई सेट बिहाइंड हिम, जॾहिं त आउं इन जे पोयां वेही रहियसि। एज़ वी रीच्ड द सिटी गेट, जॾहिं असां शहर सिटी जे गेट ते पहुतासीं, ही आस्क्ड मी टू गेट डाउन, हिन मूंखे लहण जे लाइ चयो, एंड लीव द हॉर्स टू हिम, ऐं मूं हिन खां एंड लीव ऐं छॾायो, ऐं मूं पंहिंजो घोड़ो इन खां छॾायो। सच ए फाइन हॉर्स शुड नॉट बिलोंग टू ए बेगर, हुन मूंखे चयो त अहिड़े क़िस्म जो उम्दा घोड़ो कंहिं फ़क़ीर खे सुठो नथो लॻे। ही सेड, नाओ बी ऑफ, हाणे बी ऑफ, एंड डोंट यू मैंशन इट इज़ एनी वन, हाणे चुप करे वेह, ऐं इहो न सोच, ऐं डोंट यू मैंशन, ऐं इहो न मैंशन कर, इहो न ॿुधाए, इट इज़ एनी वन, कंहिं बि माण्हू खे इहो न ॿुधाइजांइ, एंड इवन इफ़ यू डू, जेकॾहिं तूं कंहिं माण्हू खे ॿुधाईंदे, नो बडी इज़ गोइंग टू बिलीव यू, केर बि माण्हू तो ते एतबार न कंदो। नाओ सर आई बेग यू टू सेव माई फ्रॉम दिस रोबर एंड रीस्टोर टू मी वट इज़ माई ओन, हाणे साईं महिरबानी करे मूंखे इन लुटेरे खां बचायो, फोरू खां बचायो, एंड रीस्टोर, ऐं मोटाए ॾियो, टू मी, मुंहिंजो घोड़ो, वट इज़ माई ओन, जेको मुंहिंजो पंहिंजो आहे। हाणे बाबा ही मसला ॿई इन जस्टिस खे ॿुधाए वरिता आहिनि। हाणे ॾिसूं जस्टिस कहिड़ो थो फ़ैसिलो करे। चए थो, आई थिंक दिस केस इज़ नॉट वेरी डिफ़िकल्ट, मुंहिंजे ख़्याल सां ही को ख़त को अहिड़ो वॾे मसइले वारो कोन्हे, टू डिसाइड, फ़ैसिलो करण में का एॾी वॾी का मुश्किलात कोन्हे। सेड द कैल्फ टू द काज़ी खे चयो, आई शैल डिसाइड, आउं फ़ैसिलो कंदुसि इन अ मिनट, हिकिड़े मिनट में हिन जो फ़ैसिलो थी वेंदो। टेल दिस मैन, इन ॿुधायो ॿिन्ही माण्हुनि खे, टू प्लेस देयर हैंड्स ऑन द हॉर्स, उन्हनि ॿिन्ही माण्हुनि खे चयो त बाबा तव्हां पंहिंजा पंहिंजा हथ घोड़े ते रखो, ऑन वन बाय वन, ऐं हिकु हिकु करे। लेट्स द बेगर्स डू इट फस्ट, पहिरीं फ़क़ीर खे उनजो घोड़ो, पहिरीं फ़क़ीर खे घोड़े ते हथु लॻाइण ॾियो। वैन द बेगर टच द हॉर्स, जॾहिं बेगर घोड़े खे टच कयो, इट विंस्ड एज़ इट डिड नॉट लाइक द टच ऑफ द हैंड्स, चए थो उन घोड़े इनकार कयो, घोड़े टुपा ॾियणु शुरू कयो, घोड़े खे माना इट विंस एज़, माना ईअं लॻो पिए, घोड़े ईअं जेका फील कयो, ईअं जेका हुते फील करायो त हीउ घोड़ो इन जो नाहे, बट एट द टच ऑफ द रिच मैन्स हैंड, जॾहिं रिच अमीरज़ादे उन घोड़े ते हथु लाखो, द हॉर्स स्नोर्टेड एंड नाइड विद द प्लीज़र, घोड़े जेका हिणहिणायो, घोड़े पंहिंजो आवाज़ कयो, ऐं घोड़े पंहिंजे बदन मां जेका हिकिड़ी ख़ुशी जेका ॾेखारी, ऐं लॻो पिए त माना घोड़े ख़ुशी महसूसु कई, लॻो पिए त जेका घोड़ो उन जो आहे। दिस हॉर्स बिलोंग टू हिम, हीउ घोड़ो हिन जो आहे। प्रोनाउंस द कैल्फ, ठीकु आहे, कैल्फ जेका ख़लीफ़े ख़िताबु कंदे चयो, ख़लीफ़े उनखे ॿुधायो। गिव द हॉर्स टू इट्स मास्टर, चए थो घोड़ो पंहिंजे मालिक खे ॾेई छॾ। देन द कैल्फ टर्न टू द बेगर्स एंड, देन द कैल्फ, उन खां पोइ कैल्फ जेका ख़लीफ़ो टर्न टू द बेगर्स, बेगर जेका फ़क़ीर ॾांहुं मुड़ियो, एंड सेड, ऐं फ़क़ीर खे चयो, यू आर लायर, तूं कूड़ो आहीं, एंड द विक्ट मैन, ऐं फराडी जेका फराडी विक्ट माना जेका मकार माण्हू आहीं, यू टाइड टू रोब एन ऑनेस्ट एंड रिस्पेक्टेड सिटीज़न, तूं उन खां ईमानदार शहरी, इज़तदार शहरी खां उनजो घोड़ो फुरण ते चाहियो। यू डिज़र्व सर्व पनिशमेंट, तूं जेका सज़ा जे लाइ कहीं, बट आई शैल बी मर्सीफुल, पर मूंखे तो ते रहम अचे थो, एंड फॉर गिव यू, ऐं तोखे माफ़ु कयां थो। दिस टाइम, इन वक़्तु, इफ़ यू बेग फॉर गिवनेस, जेकॾहिं तूं उन खां माफ़ी घुरदे, ऑफ दिस जेंटलमैन हेयर,
ठीक है, तोखे माफ़ कंदुसि ऐं तोखे छॾे ॾींदुसि जेकॾहिं तूं इन अमीरज़ादे माण्हू खां माफ़ी घुरंदे। द रिच मैन रीडली फॉरगिव, ठीक आहे, रिच मैन जेका जल्द खां उनखे माफ़ करे छॾियो एंड फीलिंग सॉरी फॉर हिम, ऐं उनखे माफ़ कयो। टुक आउट द पर्स एंड गेव हिम अ हैंडफुल ऑफ द गोल्ड कॉइन, ऐं पंहिंजे खीसे में पंहिंजे जेब में हथु विधो ऐं मुट्ठी जेतिरा यानी मुट्ठी जेतिरा जेके गोल्ड सोने जा सिक्का जेका उन फ़क़ीर खे ॾिना। दिस नोबल एक्शन, इहो आला कमु ॾिसी ऑफ द रिच मैन, शहर जेका अमीर माण्हू, प्लीज़ड एवरीवन, जेका हर माण्हू जो शुक्र अदा कयो इन द कोर्ट में। त प्यारा ॿारो, उम्मीद आहे त तव्हांखे लेसन सम्झ में आयो हूंदो। त हाणे ॿिए कंहिं वीडियो में पाण इन लेसन जी एक्सरसाइज़ खे हल कंदासीं। अगरि तव्हांखे इन लेसन में का सुवाल का ॻाल्हि मूंखां जेकॾहिं तव्हांखे पुछणी आहे त मूंखे कमेंट्स में ॿुधायो, उन्हनि सुवालनि जा जवाब मां तव्हांखे लाज़मी तौरु ॾींदुसि ऐं तव्हां मूंखे पंहिंजे व्हाट्सएप नंबर ते बि जॉइन करे सघो था। त व्हाट वाज़ द केल्फ हारून रशीद नोन एंड रिस्पेक्टेड फॉर, चए थो जेका हारून रशीद जेका छाजे करे मशहूरु हो, बाबा पंहिंजे अदुल इंसाफ़ जे करे। वाई डिड ही गो थ्रू द स्ट्रीट ऑफ द बगदाद एट नाइट, चए थो हीअ जेका बगदाद में जेका घिटियुनि में राति जो छो वेंदो हो, छाकाणि त ही माण्हू जा मसला मसाइल ॾिसणु चाहींदो हो। वाई डिड द काज़ी से टू केल्फ, काज़ी जेका केल्फ खे छो चयो, छाकाणि त हीउ मसइलो काज़ी खां ॾुखियो हो। वाट वाज़ द डिस्प्यूट्स बिटवीन द रिच मैन एंड द बेगर्स, चए थो उन फ़क़ीर जे ऐं अमीर ज़ादे माण्हू जे विच में कहिड़ो मसइलो इहो त हू चए थो घोड़ो मुंहिंजो आहे, हू चए थो घोड़ो मुंहिंजो आहे। उन खां पोइ वट इज़ द रिच मैन टेल द केल्फ, चए थो जेका अमीर माण्हू उन केल्फ खे छा चयो, त घोड़ा उन चयो त बाबा घोड़नि खे हथु लॻायो, जंहिं ते घोड़ो जंहिंजो हूंदो घोड़ो पाणे ॿुधाईंदो। वट डिड द बेगर्स टेल द केल्फ, बेगर उन खे छा चयो, ठीकु आहे। चए थो रिच माण्हू केल्फ खे छा चयो, रिच माण्हू चयो त बाबा जीअं सुबुह जो आयुसि पहिरियों हिन खे जेका मनकाईं त ॾिसी मूं हुनखे खयो, मूंखे हिन चयो जेका गिर तेल आहे अहिड़े वल सां। वरी फ़क़ीर चयो, फ़क़ीर जॾहिं आउं अची रहियोसि हिन माण्हू मूंखां फुरियो। वाई डिड द बेगर्स रिफ्यूज़ टू गेट डाउन द हॉर्स, चयो फ़क़ीर जेका घोड़े खां छो न जेका लथो, छाकाणि हुन चयो त घोड़ो मुंहिंजो आहे, उन घोड़े ते कब्ज़ो कयो। वाट डिड द हॉर्स डू वेन द बेगर्स टच्ड इट, चए थो जॾहिं वट डिड द हॉर्स, घोड़े खे छा थियो जॾहिं फ़क़ीर उन ते हथु लाथो, बाबा घोड़ो टुपा ॾियणु लॻो, घोड़ो धारीअ माण्हू जो हथु कीअं थो सहे, सुवाल ई पैदा कोन्हे। हाउ डिड द हॉर्स फील मैन वेन रिच मैन टच, जॾहिं चयो जॾहिं छा थियो जॾहिं अमीर माण्हू घोड़े जे धणी उन खे हथु लाथो त बाबा उन ख़ुशी महसूसु कई। वट डिड द केल्फ से द बेगर्स, केल्फ खे छा चयो, बाबा चयो ईअं चयो त बाबा तोखे हीअ ग़लती माफ़ु आहे, तोखे माफ़ु तॾहिं कंदुसि जेकॾहिं हीअ अमीरज़ादो माण्हू तोखे माफ़ु करे थो। ठीकु आहे, त उमेदु आहे त जेका तव्हांखे वीडियो सुठो लॻो हूंदो। हाणे इन्हनि सभिनी एक्सरसाइज़ खे पाण कंहिं ॿिए वीडियो में हल कंदासीं। एक्सरसाइज़ में एतिरियूं ख़ासि ॾुखियूं न आहिनि। त मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी।